हालाणी में अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त डॉक्टर अकबर अस्पताल में इंसानी जिस्मनि जे मुख़्तलिफ़ प्लास्टिक सर्जरी जी कंसल्टेंट प्लास्टिक सर्जरी जे माहिर डॉक्टर मोहम्मद ताहिर चयो आहे त असांजे औरतुनि तोड़े मर्दनि जे चहिरे तोड़े ॿिए जिस्म ते ज़ख़्मनि जा निशान, मुंहुं ते माता जा निशान, चहिरे ते झुरियूं समेत छूहण वारनि बीमारियुनि जो इलाज जदीद तरीक़े सां थी सघे थो। हिन चयो आहे त इंसान जो चहिरो ख़ूबसूरत हूंदो त उन खे हर शइ ख़ूबसूरत नज़र ईंदी। डॉक्टर मोहम्मद ताहिर ॿुधायो आहे त वारनि जे छणनि जो मुकमल इलाज उन सां गॾु वारनि जी प्यूनंदकारी पिणु करे सघिजे थी। हिन चयो त डॉक्टर अकबर अस्पताल हालाणी वासियुनि लाइ हिकु वॾो एज़ाज़ आहे, जंहिं जी सुञाणप पूरे सिंध में मरहूम कैप्टन डॉक्टर अकबर अली ऐवान खां पोइ संदसि पुटु डॉक्टर ज़फ़र अकबर ऐवान रखियो आहे, जेको हिते जे इलाइक़े वासियुनि लाइ वॾो मसीह आहे। इन मौक़े ते डॉक्टर ज़फ़र अकबर ऐवान ॿुधायो त पैसो का बि माना नथो रखे, इंसानियत जी ख़िदमत करणु वॾी माना रखे थो। मुंहिंजो मक़सदु आहे त हिन इलाइक़े जा माण्हू सिंध जे ॿियनि शहरनि में वञण बजाए मां ई संदुनि शहर में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि प्रोफेसरनि खे अकबर अस्पताल में घुराए खेनि जी मदद कयां। असांजे बॉडीअ में एक्सरसाइज सां ख़तमु न थिए, उहा रेज़िस्टेंट फैट हूंदी आहे। उहा एक्सरसाइज सां ख़तमु न थिए, हिकु दफ़ो जिस्म में जमा थी वई, उहा उते ई रहंदी। उनखे सिर्फ़ु लाइपोसक्शन जे ज़रिए ई असां ॿाहिरि कढी सघूं था, ऐं उन में 100% रिज़ल्ट्स आहिनि बिल्कुलु। छो त हिकिड़ी जॻह तां जेकॾहिं उहा शइ निकिरी वई त उहा शइ हाणे वरी उनखे वापसि अचण में काफ़ी घणो टाइम लॻंदो, ऐं जेकॾहिं उनजी डाइट कंट्रोल आहे त पोइ उहा उन जॻह ते वापसि न ईंदी। ऐं जेकॾहिं हू डाइट कंट्रोल नथा कनि, हाई डाइट वठनि था, त पोइ काफ़ी अरसे खां पोइ उहा वापसि अची सघे थी, हिकु दफ़ो ॿीहर उन जॻह ते स्टोर थी वेंदी। बाक़ी वंस प्रोसीजर थी वियो त फॉर द टाइम बीइंग उहा उतां निकिरी वेंदी ऐं वरी वापसि अचण जो चांस तमामु घटि आहे। ऐं जेकॾहिं हू डाइट कंट्रोल नथा कनि, हाई डाइट वठनि था, त पोइ काफ़ी अरसे खां पोइ उहा वापसि अची सघे थी, हिकु दफ़ो ॿीहर उन जॻह ते स्टोर थी वेंदी। बाक़ी वंस प्रोसीजर थी वियो त फॉर द टाइम बीइंग उहा उतां निकिरी वेंदी ऐं वरी वापसि अचण जो चांस तमामु घटि आहे। Sumro Wallpapers and PVC Panel Shop 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।